अगन वज़ीर आला हाउस में थरपारकर जिले में ग़िज़ाई खोट बाबत सूबाई मुहतसिब जी हकीकी रिपोर्ट जारी करण वारी तकरीब थी आहे। तकरीब में वरो वज़ीर सैयद मुराद अली शाह, वक़फ़ाकी मुहतसिब एजाज कुरैशी ऐं इंटरनेशनल एड वुमेन्स ऑर्गेनाइजेशन के सदर क्रिस फील्ड्स भी शिरकत कई आहे। मुहतसिब सिंध अवाम जे शिकायतुनि जे फौरी अज़ाले लाइ पुरअज़्म आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चवण आहे त सिंध हुकूमत ग़िज़ाई खोट ऐं गुरबत जे ख़ात्मे लाइ काफ़ी फंड रखिया आहिनि। सिंध मुहतसिब छोकिरियुनि जी तालीम बाबति हिकु मुतालो कयो ऐं हक़ीक़ी क़ाबिले अमल सिफ़ारिशूं ॾिनियूं आहिनि। सिंध मुहतसिब ऐं इंटरनेशनल ओम्बेडसन ऑर्गेनाइजेशन जी सहकार सां थरपारकर ज़िले में स्टैंडिंग बाबति हिकु मुतालो कयो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चवण आहे अवां खे ॿुधाई पिया वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह हिन वक़्तु थरपारकर पहुतो। वरी वज़ीर आला हाउस में थरपारकर ज़िले में ग़िज़ाई खोट बाबति सूबाई मुहतसिब जी हक़ीक़ी रिपोर्ट जारी करण वारी तकरीब थी। अवां खे ॿुधाई पिया वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह तकरीब खे ख़िताब कयो आहे।